घारे वेझो पुलिस जे ॿिनि जवाननि जी शहादत केतिरा ई सुवाल छॾिया आहिनि। उन वाक़े पुठियां वरी वधीक शक तॾहिं पैदा थियनि था जॾहिं टंडो अलायार जे एसएसपी सलीम शाह खां शहीद एहलकारनि जे वारसनि कुझु सुवाल कया त हू जवाब ॾियण बजाए नटाए वियो। मंशियात फ़रोशीअ जे इल्ज़ाम हेठि ॿिनि एहलकारनि अकबर मरी ऐं मजीद मरीअ खे साज़िश ज़रिए बदिली कराइण जो इंकशाफ थियो आहे। उते अहम सुवाल उहो थो पैदा थिए त पुलिस खाते में को क्रिमिनल सरगर्मियुनि में मुलविस साबित थिए त उन्हनि जी नौकरी चट करण बजाए खेनि बदिली करण वारी मामूली सज़ा छो ॾिनी वेंदी आहे। अकबर मरी ऐं मजीद मरी उन सरगर्मियुनि में मुलविस हुआ या न, उहो त उतां जे एसएसपी खे ई हाणे साबित करणो आहे। पर पुलिस में अहिड़ा केतिरा ई बाला ऑफिसर बि आहिनि जिन ते केतिरा ई ॾोह साबित थींदा आहिनि ऐं उहे आरज़ी मुअतलीअ खां पोइ बहाल थी वेंदा आहिनि। हिन वक़्तु सवाल उहो आहे त टंडो अलायार जे ॿिनि एहलकारनि खे हिकु अणॼाण इलाइक़े में बदिली छो कयो वियो ऐं जिते बि हिननि खे रखियो वियो त ॿिन्ही जवाननि जी ड्यूटी हिक ई हंधि छो रखी वई ऐं उन्हनि सां को टियों एहलकार शामिल छो न हो, जॾहिं त ॿिन्ही खे हिक ई इलाइक़े मां बदिली करे वरी हिक ई इलाइक़े में बदिली करे रखण ऐं हिक ई हंधि मोकिले छॾण बि शक ऐं सुवाल पैदा करे रहियो आहे। ॿिनि जवाननि जी शहादत खां पोइ शहीदनि जे वारसनि केतिरा ई इंकशाफ बि कया आहिनि त इल्ज़ाम भया आहिनि। संदन चवणु आहे त पुलिस एहलकारनि जी शहादत जा ज़िम्मेवार एसएसपी टंडो अलायार ऐं एसएसपी ठट्टो आहिनि। हिननि चयो त ज़िले बदर करण बैदि असांजे नौजवाननि खे उन ई इलाइक़े में ड्यूटीअ ते रवानो कयो वियो जिते पुलिस वञण खां लहराईंदी आहे। वारसनि जे इल्ज़ामनि खे अॻियां रखंदे उहो सवाल बि साम्हूं अचे थो त जॾहिं बि कंहिं ॿिए ज़िले मां जवाननि जी बदिली थींदी आहे त खेनि जिते मुक़ररु कयो वेंदो आहे साणनि कुझु मक़ामी एहलकार बि गॾु ॾिना वेंदा आहिनि, छो त नवां आयल जवान उन इलाइक़े खे फ़िलहाल सम्झी न सघंदा आहिनि। पर एसएसपी ठटे बदिली कयल जवाननि सां पुराणा एहलकार गॾु छो कोन ॾिना। शहीदनि जे वारसनि जो चवणु आहे त संदन नौजवाननि ते मंशियात जी सहूलियतकारी जा इल्ज़ाम लॻाए ज़िले बदर कयो वियो। जेकॾहिं मंशियात में मुलविस हुआ त पोइ ॿीहर बहाल छो कयो वियो, जे बहाल थिया त ज़िले खां ॿाहिरि छो मोकिलियो वियो। छा हाणे इन वाक़िए जे वारसनि जे लॻायल इल्ज़ामनि जी रोशनी में शफ़ाफ़ जांच मुमकिन बणिजी सघंदी या पोइ कुझु ॿियनि ॾोहारियुनि खे पकड़े खेनि फुल फ्राए करे खेनि ॿिन्ही एहलकारनि जी शहादत में मुलविस ॼाणाए मामले खे लय मिटी कयो वेंदो त जीअं वधीक अॻिते का जांच ई न हली सघे।